नाज़रीन हाणे रुख कंदासीं मीरपुर माथिले जो ॻोठ जामपुर मुबैना तौर अगवा थियल नौजवान जाफ़र मल्हण राॼुनी कोशिशुनि बाद बाज़ियाब थी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे लतीफ़ वसीर। जी लतीफ़ वसीर, वधीक छा अपडेट आहे? जाफर मल्हण जो तकरीबन 10 ॾींहं अॻु में अगवा थियो हो, उनखे राजौरी ज़रिए रोहती जे इलाइक़े मां बाज़ियाब करायो वियो आहे ऐं इहे बि चइबो इलाइक़े में त उन 10 लख रुपया भुंगे वापसि थियो आहे। हालांकि कुझु ॾींहं अॻु में उनजे वारसनि खां 50 लख रुपया जेका डिमांड कई वई हुई ऐं उनखां पोइ ही मुसलसल इन जा एहतिजाज बि थींदा रहिया, पर ही 10 ॾींहं खां वटि मुसलसल गुम हुई। वॾे मुंशी पुलिस एहलकार जो पुटो जेको राति देर सां उनखे राजौरी ज़रिए जेको आहे भुंग वापसि इलाइक़े में सूबो जाफर मल्हण जेको आहे मल्हण जेको जानपुर वासी आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।